الحمد لله نحمده ونستعينه من يهده الله فلا مضل له ومن يضلل فلا هادي له وأشهد أن لا إله إلا الله وأن محمدا عبده ورسوله أما بعد فأعوذ بالله من الشيطان الرجيم وأن ليس للإنسان إلا ما سعى اللهم صل على محمد وعلى آل محمد كما صليت على إبراهيم وعلى آل إبراهيم إنك حميد مجيد اللهم بارك على محمد وعلى آل محمد كما باركت على إبراهيم وعلى آل إبراهيم إنك حميد مجيد سبحانك لا علم لنا إلا ما علمتنا إنك أنت العليم الحكيم رب اشرح لي صدري ويسر لي أمري واحلل عقدة من لساني يفقهوا قولي बिहम्दिल्लाह ताला तमाम इंतहाई कीमती नसीहतूं कुरान सुन्नत ते मबनी ॻाल्हियूं ॿुधी चुका आहियो। सहाबा किराम रिज़वानुल्लाहि अलैहिम अजमईन जी फ़ज़ीलत अज़मत या थी सघे थो इन खां अॻु में तव्हां ख़िताबात ॿुधा हुजनि। हीअं भले के ईअं खणी चइजे त असां जेके बि हिते वेठा आहियूं, कंहिंजी 30 साल, कंहिंजी 40 साल, कंहिंजी 50 साल उमिरि आहे, इंसाफ़ वारी ॻाल्हि इहा आहे त असां घणो कुझु ॿुधियो वेठा आहियूं। वॾे वॾे जय्यद उलमा जा ख़िताबात, नसीहतूं, बयानात, पर सभु ॻाल्हियूं पंहिंजी जाइ ते अल्लाह ताला फरमाए थो वलैस लिल इंसान इल्ला मा सा। महिनत ईंदी तव्हांखे, तव्हांजो अमल, तव्हांजी कमाई। हिन वक़्तु आऊं तव्हां थोरो गौर वीचार कयूं, ज़िंदगी ते त को भरोसो कोन्हे। जे साह जो सॻो टुटरो, सुभाणे ज़िंदगी पंहिंजी पुॼाणी ते पुॻी। असां मां हर को माण्हू पंहिंजी पोज़ीशन संभाले त मौत लाइ कहिड़ी मिल्कियत गॾु कई आहे, या सुभाणे या ॿिए ॾींहुं मुंहिंजी फ़ौतगी थिए, वञी करे कंहिं क़ब्रस्तान जे कुंड में सुम्हां ऐं सदियुनि ते मूंखे उते सुम्हणो पवे, त उन क़बर जे लाइ मूं हैसी थी गॾु छा आहे कयो। क़यामत जे मुश्किल तरीन, सख़्त तरीन ॾींहुं लाइ असीं सोचूं त असां गॾु छा आहे कयूं। जे असांजी ज़ुहद, तक़वा, परहेज़गारी, पंहिंजे पालनहार सां पुख़्तो तालुक़, उन जूं यादूं, उन जो ज़िक्र, उन जी सची पकी मुहबत, उन जे प्यारे हबीब मोहम्मद करीम अलैहिस्सलाम जी सची मुहबत, अल्लाह जे दीन सां दिली लगाओ, अणॾिठे अल्लाह जी ज़ात सां अहिड़ो तालुक़ जो पंहिंजो जीअण मरण उन रब जे लाइ, अणॾिठे मोहम्मद करीम अलैहिस्सलाम जंहिंसां कंहिं बि रसूल खे ॾिठो कोन्हे, उन ज़ात सां सची मुहबत, जन्नत जहन्नम कंहिं ॾिठा कोन्हनि। अणॾिठे असां ज़िंदगी क़ुर्बानियुनि में, वफ़ान में, इताअत गुज़ारियुनि में सर्फ़ करे छॾी, पोइ त ख़ुशी जी ॻाल्हि, पोइ त दिलि खे तसली थिए थी त असां ज़िंदगी सॼी ज़ाया कान्हे कई, कुझु न कुझु असां पंहिंजी बड में गॾु कयो आहे। पर जे वरी ॿिए पासे असीं इन ॻाल्हि ते गौर कयूं त वाक़ई जलसा त खोड़ ॿुधासीं, तकरीरूं त खोड़ ॿुधियूं, पर अञा ताईं कयो कुझु बि न थियूं। पोइ आऊं तव्हां सोचूं त ॿुधण ॿुधाइण जो फ़ाइदो कहिड़ो। हितां त असां किसा कहाणियूं खणी करे कोन वेंदासीं,
इंसान के कम अचण वारी शइ लैस लिल इंसान इल्ला मा सा अमल दम इन अहसनतुम अहसनतुम लिअनफुसिकुम भलायूं कयो ये भलायूं जेके कंदव इहे तव्हांखे कम ईंदियूं यौम ला यनफउ मालुन वला बनून इल्ला मन अतल्लाह बिक़ल्बिन सलीम क़यामत जे ॾींहुं का शइ नफ़ो कान ॾींदव बल्कि क़यामत तो परे आहे। अॼु हिन ज़िंदगी में ॾिसो जेकॾहिं इंसान खे अल्लाह दौलत जा ढेर ॾेई छॾियां पर आहे शुगर जो मरीज़ ये सभु खज़ाना गॾु करे थो पर शुगर ख़तम नथी थिए हर शइ जे हूंदे चाह फिकी थो पिए ख़बर क़यामत जा मामला त परे आहिनि हिते अल्लाह एतिरा खोड़ सारा तजर्बा असांजे साम्हूं रखिया आहिनि यादि रखो जे रब तव्हां खां रुसी वञे हिते ई तव्हां नज़र कयो दुनिया तव्हांजी बेफ़ाइदा छो थी वञे। हिकिड़ो माण्हू आहे 70 साल जो पोड़ो आहे 80 साल जो पोड़ो आहे बिस्तरे ते पियो आहे ओड़े पाड़े वारा चवंदा 8 ॾींहं गुज़री विया 10 ॾींहं गुज़री विया आहिनि हीअ को कोमा में हलियो वियो आहे हिनजो साह टुटे ई कोन थो पुट बि मौजूद आहिनि न्याणियूं मौजूद आहिनि पोटरा मौजूद आहिनि ॾोहिटा मौजूद आहिनि दोस्त मौजूद आहिनि पर आहे को हिननि मां जेको को फ़ाइदो ॾेसि ख़बर क़यामत ते हिकिड़ी उहा वादी आहे जिते केरु कमु कोन ईंदो पर हिते जे दुनिया जे बारे में असांजो ज़हन आहे तिन दुनिया में कम अचंदा पर इंसाफ़ वियो आहे त हिन दुनिया में बि अहिड़ा खोड़ सारा मवाक़े अचनि था जिन मवाक़े जे ज़रिए अल्लाह ताला असांखे ॾेखारे थो असांखे सम्झाए थो जे अल्लाह जे तरफ़ां को अमर अचेव न का बि शइ फ़ाइदे कान ॾींदा हर शइ हुअण जे बावजूदि तव्हांजे लाइ बेफ़ाइदा थी वेंदी तव्हांजे लाइ फ़ाइदो अल्लाह जी ज़ात जे हथ में आहे अल्लाह तव्हां ते जे महिरबान थिए ज़िंदगियुनि जा दर्द मौत जा दर्द कब्र जा क़यामत जा सभु सफ़र सोला करे छॾे पर हाणे तव्हां खां सुवाल इहो आहे त उन अल्लाह ने तव्हांजे ते कयो छा आहे हीअ दुनिया जेका तव्हांखे अॼु सुभाणे धार थिए अॼोको ॾींहुं खेरनि जो अचर जो ॾींहुं आहे पंहिंजे पाण खां पुछा कयो तव्हां वफ़ादार अल्लाह जी ज़ात सां निभायो आहे या धोखेबाज़ दुनिया सां निभायो अॼु असां सुबुह बि कई अॼु असां शाम बि कई पर हिकिड़ो सवाल आहे तव्हां अॼोके ॾींहं में कुर्बानियूं दुनिया ख़ातिर ॾिनियूं या तव्हां कुर्बानियूं अल्लाह ख़ातिर ॾिनियूं तव्हांजो के ॾींहं में अल्लाह जी ज़ात खे मुक़दम ॼातो या पंहिंजे ज़ाती मामलात खे पंहिंजे अहलो अयाल खे औलाद खे हींअर सोचण जूं ॻाल्हियूं इहे अथनि तकरीनूं केतिरियूं ॿुधूं पर जे मुंहिंजी तव्हांजी ज़िंदगी में अमली तौर ते का बि शइ दाख़िल न थिए अॻे बि नाफ़रमान अॼु बि नाफ़रमान सुभाणे सूमर जो ॾींहुं सिज खेरनि जो बिरे उहे ई नाफ़रमानियूं मूंखे तव्हां ॿुधायो ॿुधण ॿुधाइण जो फ़ाइदो जेको न ॿुधण ॿुधाइण कारामद हुजे हा हिकिड़ो अहिड़ो ज़मानो हो मके में मदीने में उहा ज़ात ख़ुतबा ॾींदी हुई जंहिंजा ख़ुतबा ॿुधी करे खजीदा थोरो रोईंदा नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी ज़ात हुन ज़माने में ख़ुतबा ॿुधण वारा त छा हिकिड़ा अहिड़ा बि हुया जिन सुबुह शाम ईअं सम्झो नबी करीम सल्लल्लाहु जे घर जा भाती आहे खाइण गॾु पीअण गॾु उथण गॾु हर मामले में गॾु आहे पर छा कयूं अमल कोन कयूं दुनिया मां विया नबी करीम सल्लल्लाहु हथ खणी दुआ थो करे मौला इन्हनि खे माफ़ कजां जिब्रील क़ुरान खयो थो अचे मा कान लिन्नबी वल्लज़ीना आमनू ऐं यस्तग़फिरू लिल मुशरिकीन वलो कानू उली क़ुरबा मिन बाद मा तबय्यन लहुम अन्नहुम अस्हाबुल जहीम ओ मोहम्मद करीम सल्लल्लाहु ही जहन्नमी आहे इन जे लाइ दुआ घुरण जो को हक़ ई न आहे तव्हांखे रुगो ॿुधऊं कोन ॾिठऊं बि सही मिलिया बि सही वेझा बि हा रत जा रिश्ता बि हा खोट कहिड़ी शइ जी हुई इताद कान हुई खोट कहिड़ी शइ जी हुई अमल कोन असीं जाइज़ो वठूं असां वटि अमल चाहे जे उन्हनि वटि कोन हो त असां वटि कहिड़ो आहे यकीन ॼाणे वॾी ॾुख जूं ॻाल्हियूं आहिनि धोखेबाज़ दुनिया लाइ राति ॾींहुं गर्क कयासीं जेका दुनिया सुभाणे या ॿिए ॾींहुं खुटे जेका अॻियों सवर खुटणो ई कोन्हे उन अखियूं बंदि करे वेठा आहिनि दुनिया जा कूड़ा दोस्त कूड़ा रिश्ता कूड़ा नाता केॾा वक़्त गुज़रिया आहिनि पीउ पोड़ो फोत थी वियो कॾहिं कंहिं पुट चयो त बाबे जे पारां मूंखे दफ़न कयो जॾहिं इहो मामिलो अचे थो यकीन ॼाणो इन ई समाजी मुआशिरे जा आहिनि पोड़ो पीउ 70 साल 80 साल कमाए औलाद खे खाराईंदो रहियो ख़िदमत कंदो रहियो जॾहिं फोत थी वियो हुन बाबे जे खटोले ते बि सुम्हण लाइ तयारु कोन माण्हू मौलवी खां पुछा था कनि बाबे वीचारे जे 70 साल हिन औलाद लाइ ॾुख ॾिठा बुख ॾिठियूं
तकलीफ़ूं ॾिठियूं, उन बाबे जा पुराणा कपड़ा पाइण लाइ औलाद तैयार कोन्हे। हींअर त उहो दौर थी वियो आहे, अञा बाबे जी तदबीन कान्हे, औलाद वरसे ते पई विढ़े। असां उन असीब बादशाह खे छॾे असांजा रुख इन औलाद ॾांहुं, इन दुनिया ॾांहुं, इन ज़मीदारी ॾांहुं यकीन ॼाणियो। अचो त इन्हनि हक़ीक़तनि ते दुनिया खे असीं घणा मशवरा था ॾियूं, कॾहिं तनाई में वेही पंहिंजो पाण खे बि त मशवरा ॾियूं। दुनिया खे था चऊं त फिलाणे जस्टिस फ़ैसिलो ग़लति कयो, फिलाणे फ़ैसिलो ग़लति कयो। अख़बारूं पढ़ूं था, पंचायत जी कचहरी जे फ़ैसिलनि में वञूं था, खोड़ सारा तबसरा था कयूं, यार हिन जो फ़ैसिलो बि ग़लति आहे, हिन जो फ़ैसिलो बि ग़लति आहे। ईमान सां ॿुधा, तुंहिंजो फ़ैसिलो सही आहे। तूं पंहिंजे पाण खां पुछा कर, ख़ालिक खे विसारे करे मख़लूक खे मुतमिन करण में पूरो आहे, इहो तुंहिंजो फ़ैसिलो दुरुस्त आहे। ही दुनिया जेका अॼु या सुभाणे खुटे, इन लाइ 24 कलाक हिकु करे केॾी अणखुट दुनिया लाइ तुंहिंजी का महिनत कोन्हे। ॿुधा तो कहिड़ो इंसाफ़ कयो आहे। जे कॾहिं मके मां हिजरतूं कयूं, कॾहिं ताइफ़ मां पत्थर खाधा, पंहिंजी जन्नत कमाइण लाइ न, पाण तो हुई जन्नती हुआ। मोहम्मद करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम अहिड़ा त जन्नती। से मुस्लिम पढ़ो, किताबुल ईमान पढ़ो, बाबू कौली सल्लम अन अव्वलुन नास यशफौ। पाण घर में जेसी जन्नत जो दरवाज़ो ऐं न खड़काईंदसि, जन्नत जो दरवाज़ो ई कोन खुलंदो। जे जन्नत जो दर खड़काईंदसि, अंदरि फ़रिश्तो पुछा कंदो, माना अंत कंहिं दरवाज़ो खड़कायो? पाण फरमाईंदा जवाब ॾींदो, माना मुहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, मोहम्मद करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। अंदरि जन्नत वारो बीठल फ़रिश्तो छा चवंदो? चवंदो उमिरतु ला अफ़्तहु लि अहदिन क़ब्लका। आए मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, जॾहिं का जन्नत ठही आहे, मुंहिंजे रब हिते मुंहिंजी ड्यूटी लॻाई आहे। ऐं ड्यूटी मुंहिंजी कहिड़ी आहे? ड्यूटी आहे त हीअ दर ऐसी न खोलिजां जेसीं हिते मोहम्मद करीम इस्लाम न अचे। हू त जन्नती हुयो, हू त जन्नतियुनि जो सरदार हो, जंहिंजा ॾोहिटा जन्नतियुनि जा सरदार, जंहिंजी न्याणी जन्नती औरतुनि जी सरदार, जंहिंजा असहाब जन्नतियुनि जा सरदार। उनखे कहिड़ी जन्नत जी ज़रूरत हुई? हुनखे त जन्नत मिली चुकी हुई। हुन महिनतूं छो पिया कयूं? असां ते दीन पहुचाइण लाइ। असीं पाण खे मुंसिफ़ सियाणा था सम्झूं, अॼु असां वटि उन ज़ात जी महिनतुनि जो कहिड़ो क़दुरु आहे। हींअर जे शइ जी ज़रूरत आहे, अचो अलाह जा बांधड़ो अखि खोलियूं ऐं पंहिंजो पाण खे कुझु पाबंद बणायूं ऐं पंहिंजो पाण खे वेही करे पंहिंजे वजूद सां मुखातिब थियूं। हिन वजूद खे जे सामी में सुम्हणो आहे त छा खणी वेंदो? उन लाइ कहिड़ी तयारी आहे? त ही जेका मज़ामीन मुखातिब में ॿुधी चुका आहियो, मुंहिंजी गुफ़्तगू को अलॻि मौज़ू कोन्हे, इन ई ख़िताबात जो हिकिड़ो तसलसल आहे। इंतिहाई इख़्तिसार सां चंद ॻाल्हियूं तव्हांजे साम्हूं ज़िक्र करियां थो, बसि तवजह रहे ऐं नियत इहा हुजे त अल्लाह करे इंशाअल्लाह ही अॼोकियूं ॻाल्हियूं असांजी ज़िंदगी में तब्दीली आणनि। ऐं तव्हां मूंखे पाण ॿुधायो, जेकॾहिं तब्दीली न आणनि, पोइ ॿुधण मां फ़ाइदो? पोइ ॿुधाइण मां फ़ाइदो? पोइ त वेतर वबाल आहे। यौमइदिन तुहद्दिसु अख़बारहा। ही शर्म छोड़ा जी मस्जिद में वेठा आहियूं, जेका ज़मीन ॾिसो था न, क़ुर चए थो इहा क़यामत जहिड़ी ॻाल्हाईंदी, इहा बि गवाही ॾींदी। मौला गॾु थिया हा, वेठा बि हुया, ॿुधो बि हुयूं, पर पोइ बि तुंहिंजी ॻाल्हियुनि ते तवजो कोन ॾिनो। जे हिते जीअं आया आहियूं असीं ईअं ई हलिया वञूं त पोइ त वेतर वबाल आहे। त इहो कयो इंशाअल्लाह, जेके ॻाल्हियूं ॿुधंदासीं दिलि सां ॿुधंदासीं, ऐं जेको सबक़ इंशाअल्लाह अल्लाह जी शरीयत जो हूंदो उनखे हासिल कंदासीं, ऐं इंशाअल्लाह अल्लाह रसूल जूं ॻाल्हियूं ॿुधी करे पंहिंजी ज़िंदगियुनि में तब्दीली आणींदासीं। क़ुरान हकीम जी रोशनी में, अहादीस जी रोशनी में, ऐं क़ुरान सुन्नत जी जेका अमली सूरत सीरत सहाबा जी रोशनी में, और तव्हांजे साम्हूं चंद हिकिड़ा अहिड़ा मामला ज़िक्र कयां थो। ईअं सम्झो चंद मुआहिदा ज़िक्र कयां थो जेके सहाबा किराम पंहिंजी ज़िंदगियुनि में कया। अॼु असीं उहे मुआहिदा कयूं ऐं करण जी माना चाहे त अमल जी दुनिया में विख खणूं। जॾहिं उहे शयूं असां में अची वियूं त ईअं सम्झो असां में दीन अची वियो, ईमान अची वियो। सभ खां जेका पहिरीं ॻाल्हि आहे, असीं पंहिंजा ज़हन इहा ठाहियूं, पंहिंजी सोच इहा ठाहियूं त जेतिरी असांजी दौलत ऐं दुनिया सां मुहबत आहे, उन खां घणी मुहबत असीं अल्लाह सां कंदासीं। जेतिरी दुनिया कमाइण जी कोशिश कयूं था, इन खां कई गुना वधीक अल्लाह जी रज़ा कमाइण जी कोशिश कंदासीं। बल्कि ईअं सम्झो त दौलत खे पोइ ते रखणो आहे। दुनिया में वॾे में वॾो फितनो त दौलत आहे।
इनके कमाइण लाइ, इनके गॾु करण जे लाइ इंसान केतिरियूं ज़्यादतियूं बेवाजिबियूं करे थो, इन दौलत खे तरजीह ॾियण जे लाइ केतिरा नेकी जा कम छॾे थो। अॼु सदके जो इनकार आहे, ज़कात जो इनकार आहे, ख़ैरात जो इनकार आहे, मिस्कीन जी मदद खां इनकार आहे, यतीम जी मदद खां इनकार आहे, दुख सुख में परेशानी में पयल इंसान की मदद खां इनकार आहे। छा आहे? दौलत जी मोहब्बत आहे। सहाबा किराम जी ज़िंदगी मां जेको पहिरियों पहिरियों सबक थो मिले ऐं क़यामत ते सभिनी माण्हुनि खे तव्हां पंहिंजे ईमान खे आणे उन जाइ ते बीहारियो, तव्हांजो ज़मीर गवाही ॾे त मुसलमान तुंहिंजे दिल में दौलत खां वधीक अल्लाह सां मोहब्बत आहे। ही क़ुरान जो सबक आहे ऐं अमली नमूनो मोहम्मद करीम इस्लाम जा सहाबा आहे। रब ने फरमाया तो तई मोमिनी तॾहिं थींदो जे तव्हांजे दिलनि में गरीब ते, मिस्कीन ते, फकीर ते, तंगदस्त ते, मोहताज ते को रहम कोन्हे। तव्हांजी सोच आहे त 5 मां 10 कींदनि, 10 मां 20 कींदनि, 20 मां 40 कींदनि, पोइ तव्हां भले केॾो पाण खे मोमिन सम्झो, पर अल्लाह जी शरीयत जी नज़र में तव्हां मोमिन आहियो ई कोन के। तव्हां मां मोमिन उहे ई आहिनि। फरमाया इन्नल्लाह इश्तरा मिनल मुमिनीन अनफुसहुम व अमवालहुम बिअन्न लहुमुल जन्नह। कुरान सूरह तौबा। तव्हां मां उहे मोमिननि, उहे कामयाबी कामरानी मानींदा जिन पंहिंजे जान खे बि रब जे हवाले कयो, जिन पंहिंजा माली मामलात बि रब जे हवाले कया, जिन जूं ज़िंदगी जूं अदाऊं नसीब थियूं त इंसान दौलत खे बाद में रखियो वा रब जी रज़ा हिन जे साम्हूं मुक़दम आहे। जो समझण चाहियो फरमी वस्साबिकून अल-अव्वलून मिनल मुहाजिरीन वल अंसार वल्लज़ीना तबअूहुम बिइहसान रज़ियल्लाहु अन्हुम व रज़ूअन्हु। वठो मोहम्मद करीम अलैहिस्सलाम जे सहाबा वारी वाट, हुननि जे नक्शे कदम खे इख्तियार कयो। हुननि जो नक्शे कदम से बुखारी पढ़ो, किताबुल मग़ाज़ी पढ़ो, किताब मनाक़िबिल अंसार पढ़ो, बाब हिजरतिन नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम पढ़ो, मज़ीद उन के तशरीह जे तौर ते कुतुब तवारीख जोड़ो। को ज़मानो वा नबी करीम इस्लाम जे ज़माने में हिकिड़ो वॾो मालदार माण्हू लिखियो वेंदो वा। ईअं सम्झो त मक्कतुल मुकर्रमा जा चंद उहे घराना जेके ख़िते में वॾा मालदार लिखिया था वञनि, छो त मक्को अव्वल खां हिकिड़ो तिजारती मर्कज़ हो। ओसे पासे जा सभु शहर अची मक्के में गॾु थींदा हुआ, मक्के में कारोबार थींदो हो, मक्के में तिजारत थींदी, तिजारत जो मर्कज़ जेको मक्के जो अमीर आहे सम्झो पूरे ख़िते जो अमीर आहे। उन मक्के जे अमीरनि में हिकिड़ो अमीर घराणो, उन अमीर घराणे जो हिकिड़ो नौजवान फर्द, अने सभु जेके ॿुधूं था केरु मुसअब बिन उमैर रज़ियल्लाहु ताला अन्हु। जॾहिं वक़्तु आयो हुन जे साम्हूं मीज़ान खड़ो थियो, हुन जे साम्हूं गस ब खुली आया, रस्ता ब खुली आया। नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम मक्के में तबलीग कंदा, या अय्युहन नास क़ूलू ला इलाहा इल्लल्लाह, या अय्युहन नास क़ूलू ला इलाहा इल्लल्लाह, या अय्युहन नास क़ूलू ला इलाहा इल्लल्लाह। इन मक्कतुल मुकर्रमा जे गलियुनि में सैयदना मुसअब बिन उमैर रज़ियल्लाहु ताला अन्हु जे कननि ते भी ॻाल्हि पुगी। नबी करीम इस्लाम जी ॻाल्हि ॿुधऊं, मञी वेठा, इकरार करे वेठा, अशहदु अल्ला इलाहा इल्लल्लाह व अशहदु अन्न मुहम्मदन अब्दुहु व रसूलुहु। ओ मोहम्मद करीम अलैहिस्सलाम तुंहिंजी तबलीग खे असां मञूं था। वाकई तुंहिंजे अकेले रब जी दावत तुंहिंजी तौहीद बयान करीं तो असां तौहीद खे मञूं। ही जेके मक्के में 360 नज़र अचनि पिया मां को बि महबूद कोन्हे, महबूद अकेलो आहे। हे वाकई मञूं आहे मोहम्मद करीम अलैहिस्सलाम तूं अल्लाह जो रसूल आहे। इकरार करण जी देर हुई, मिट माइट भिरी विया, कुंबे कबीले वारा भिरी विया, मां बाप भिरी विया, वालिदैन भिरी विया। ओ मुसअब बिन उमैर जेकर मोहम्मद करीम अलैहिस्सलाम जे पोयां लगदे असां सां तालुका तुंहिंजा ख़तमन, हेॾो वॾो तुंहिंजो अमीर घराणो आहे, न वरसो तरको मिलंदई, न माल मिल्कत मिलंदई, का बि शइ कान मिलंदई। गस ब खुली आया, असां बि रोज़ गस ब था खुलनि। अज़ान आई, मस्जिद वाहे, घर वाहे, ॾिसूं छा जो इंतिखाब आहे, फसल जो इख्तिताम आहे, ज़कात ॾियणी आहे, उजर बि ॾियणी आहे, बेशुमार मामला तुम कहिड़ी कहिड़ी जो ज़िक्र करे। पर असांजी ज़्यादती आहे त हर ज़्यादत तव्हां ॾिसो असीं अल्लाह जी ज़ात खे छॾियूं था, हिन दुनिया जी धोखेबाज़ वक़्ती आरज़ी सहूलियतनि खे तरजीह ॾी मालिक जी ज़ात खे छॾियो ऐं दावा असांजी सणप जी आहे। हेॾे जिन माण्हुनि जे पोयां हलण जो हुकुम आहे। गस ब खुली आया, पर हिन इंसान पंहिंजे ईमान खे बचाईंदे चलो ठीकु है, सभु शइ खणी वञे, सभु सहूलियतूं खसे वठो, ऐं इन्हनि खे त छॾे सघां थो
ही दौलत ही मिल्कियत ही शोहरत ही सब पान वटि रखो पर अल्लाह जे दीन खे कोन छॾींदो। मोहम्मद करीम अलैहिस्सलाम सां निभाइणो आहे। आखिर अहिड़ो त निभायूं। बुखारी शरीफ जो हवालो तव्हांखे ॾिनमि। हिकिड़े अज़ीम घराणे जो फर्द आहे, शहीद थी वियो, हुन जो जनाज़ो साम्हूं पियो आहे। नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो हाणे ही जेके जनाज़ा जेके शहीद थिया आहिनि इन्हनि जे जनाज़नि खे दफ़न करण जे लाइ पाण सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो जेको हिननि जो पंहिंजो माल आहे न अॼु उन सां हिननि खे दफ़न कयो, कफन वग़ैरह खे पंहिंजे माल मां ॾियो। जॾहिं खणी आया हिकिड़े माण्हू खे कफन जूं 3 चादरूं पाराए ॾियो, औरत खे 5, मर्द खे 3। अजीब इत्तिफ़ाक़ आहे। अरब जे मालदार घराणे जो फर्द आहे। मेरे मोहम्मद करीम इस्लाम जे साम्हूं मुंहिंजो जनाज़ो रखियो आहे। पाण करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो कफन आणियो, 3 चादरूं कोन्हनि, हिकिड़ी चादर आहे उहा बि अणपूरी आहे। जॾहिं मथो ढकियूं अॼु अल्फाज़ बदत रिजला पेर ज़ाहिर थी विया, छिके जो ही पेरनि ॾे कई न बदा रस मथड़ो खुली पियो। मेरे मोहम्मद करीम इस्लाम फरमाया ठीक है, पाण फरमाइनि जे मथे खे ढकियो बाक़ी हिन जे पेरनि ते अरब जो इज़्खिर गाह पटेरजो, उन गाह खे वेड़े करे हिन खे क़ब्र में दफ़न कयो। असांखे अल्लाह जो क़ुरान दे दो मुसलमानो तव्हां ले इन्हनि जी ज़िंदगी आइडियल आहे। माल सहूलतूं मिल्कियतूं जे तव्हांखे अल्लाह खां प्यारियूं आहिनि, तव्हां 50 साल कलमो पढ़ियो आहे, इन कलमे मां तव्हां हासिल छा आहे कयो? दुनिया जूं हकीर हकीर शयूं हासिल करण जे लाइ जे तव्हां अल्लाह खे नाराज़ करण जे लाइ हर वक़्तु तैयार आहियो त तव्हां कलमे खे सम्झो छा आहे। ही माण्हू हुया जिन जने कलमो पढ़ियो, मोहम्मद करीम अलैहिस्सलाम जे साम्हूं वेही अल्लाह जी शरीयत सिखियो, दुनिया खे त का अहमियत कोन ॾिनो। हदीस किताब बुखारी शरीफ पढ़ो, किताब सलात पढ़ो, इमाम बुखारी बाब कायम कयो बाबो नौमिर रिजाल फिल मस्जिद। हदीस आंदऊ सैयदना अबू हुरैरा फरमाइंदा हिकड़ो बाब ना मोहम्मद करीम अलैहिस्सलाम जे ज़माने में मस्जिद नबी में 70 जवान हा, पोढ़ा भी कोन हा, ये समझो तकरीबन अधड़ो टो कोन हा, 70 जा 70 जवान हा। पर फरमाइंदा 70 जे 70 जवानन मां जे नजर खणी करे निहारींदो हुम, हिकड़ो भी एड़ो को कोने जे वट 2 चादरूं हुजन, गोद भी हुजे ए मथे ले जिस्म जे ला समझो चादर ढकण ले हुजे, चथो 2 चादरूं के वटी कोन। 70 जवानन मां सबनी वट हिकड़ी चादर। चाबूरेरा वाला हिकड़ी चादर वडी हुई, चेतो न हिकड़ी चादर बेतरी हुई, ॾिसना हुया से हिकड़न जी भेड़िन ते पहुचली हुई, हिकड़न जी भेड़िन का भी मथे हुंदी हुई। जे नमाज में बींदा हा उन चादर जा पासा वलाए करे कुल्हन का काबू कंदा हा। फरमाया तो जने माण्हुनि खे असीं मदीने में हलदे ॾिसंदा हुयासीं, कराहियत अंतुला औरातुन जेकॾहिं मदीने में हलदा हा उहे पंहिंजी कमीज़ इन चादरनि खे काबू करे हलदा हुया, छो त हिकड़ी चादर रामता हवा लगे ओघड़ ज़ाहिर थी वञे। पर इन हूंदे पढ़ो हदीसनि जा किताब, हिकड़ी चादर जिस्म ते या पर वरी भी रुख मोहम्मद करीम अलैहिस्सलाम जी ज़ात ना, वरी भी दिल अल्लाह जे घर सा, वरी भी मस्जिद नबी सा मोहब्बत आ, वरी भी रब ए रसूल के जने दुनिया ने कौन भगाती आता कर कया। और भले के अन्या दे मिसाल गौर के इमाम तिरमिज़ी रहमतुल्लाह अलैह सुनन तिरमिज़ी में अब्वाब ज़ुहद में एकड़ो बाब कायम कयो, बाब मा जा फी मईशत असहाबिन नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। सेनाबूरा फरमाए तो रुगो चादर जी गाल का नहीं, तमा समझो तो कपड़ा ढकेल कोन बाकी खाईंदा भलो वा, जे तो हकीकत ही तब ये 70 जा 70 सहाबी खाने के मामले में नंजी हालत या हुंदी ही या खिर्रु रिजालुम मिन कामतिहिम। फरमाया तो आए दी है ये थी दो हो कि मोहम्मद करीम अलैहिस्सलाम सा करे जेके नमाज भी करे पढ़दा होया, अक्सर ये दसन में मिलदो हो त नमाज जे दौरान ज़मीनन ते किरी पवंदा हा। रुगो चादर न इन जे पेटन में भी कुछ कोन, बुख जे करे करे केर किरियो आ, करे केर किरियो आ, ये तो ही तन जी हालत हुई। बल्कि हदीस किताब से मुस्लिम पढ़ो, किताब अल-इमाम पढ़ो, बाब इकराम बिन ज़ैफ पढ़ो, सैयदना मिक़दाद बिन असवद रज़ियल्लाहु ताला अन्हु बयान फरमाइंदा ओ मुंहिंजा मोहतरम दोस्तो ही ॻाल्हियूं सभु ॿुधलन, पर अॼु सोचण जी ज़रूरत आहे हुननि ज़िंदगी कीअं गुज़ारी। हुननि जॾहिं दुनिया मां लॾियो त केॾियूं वफ़ाऊं गॾु खणी आ, केॾियूं वफ़ादारूं गॾु खणी आ।
रब के राजी करण वाला केड़ा अमली केड़ा जज्बा खड़िया अज उन्हें जाते असा आयूं उन्हें कलमे जा वारिस उन्हें कुरान जा वारिस उन्हें ईमान जा वारिस उन्हें इस्लाम जा वारिस असी केड़ी पा पोख पोखियूं केड़ी पा दौलत गड कयूं सदियों साल गुजरी व्या अज शहर में थोड़ा दिन मस्जिद में बुलंद जवानन जो जिक्र पियो दे ऐ क़यामत इन जो तस्करो जारी हुंदो एडो मकाम माने व्या एडो दर्जो माने व्या एडो रुतबो माने व्या छाजे लात अमीर हा अरे अमीर तो जाओ या हिन जी हालत थिया हुई पाण ले कपड़ा को ना खाण ले मानी काने हवालो तमा के दिनम सैयदना मिकदाद बिन असवद रज़ी अल्लाह तआला अन्हु फरमाए गो हो मोहम्मद करीम अलैहिस्सलाम जा सहाबी सगोरा छात उन जो जिंदगी हुई रब जी वफादारी में फरमाया तो कद ज़हबत अस्माउना व अबसारुना मिनल जहद एकड़े पासे बुखू हुंदियूं हुयूं उन्यूं हुंदियूं हुयूं बे पासे ने बुखण उन्हनि जे बावजूद जेका अल्लाह जे दीन जे लाइ असां मेहनत कंदा हासे इन मेहनत कंदे कंदे खोड़ साले साहबा जूं अखियूं ज़ाया थी वियूं कन ज़ाया थी विया मेहनत त हेतरी आ पर खाइण लाइ का बि शइ कान्हे का इन्हनि खे ॾिसो वरी इन्हनि जे सरदार खे ॾिसो वो जिंदगी में जर्रे बराबर का हिकड़ी जाय मिले थी जिथे हिनन दौलत के अग्यां रखियो हुजे अल्लाह जी जात के पोइते रखियो हुजे यकीनन ना जिथे भी ॾिसो जिन भी जाय ते ॾिसो हिनन दौलत के कुछ न भायो सब कुछ भायो अल्लाह जी जात के जी असी दीन ते हलण चाहियूं था इन पहरे नुक्ते के सामने रखी कर इंशाअल्लाह असा पंहिंजो पाण सां तहैयो कयूं त अॼु खां असांजी नज़र में असांजे फैसले में दौलत खां वधीक अल्लाह महबूब आहे कमाइण में खर्च करण में ॾियण में वठण में दुनिया जे नफ़े नुक़सान ते नज़र कोन कंदासीं असांजी नज़र हूंदी त अल्लाह जा में राज़ी आहे सहाबा किराम जी जिंदगी पहिरियों जेको सबक ॾिनो रब खे मुक़द्दम ॼाणो दौलत खे मुअखर रखो उन खां पोइ जेका ॿी ॻाल्हि अथव ही जेको छुफुटो तही वजूद खयो हलो पिया हे सॼो कंहिं जोड़ियो आहे कननि खे ॾिसो अखियुनि खे ॾिसो हिन जिस्म खे ॾिसो केतिरा आसान ऐं कंहिं पैदा कया अल्लाह जी ज़ात केॾियूं नेमतूं ॾिनई केॾियूं लज़तूं सहूलतूं ॾिनई उन जो ॾिनल जिस्म में तोॾे सोचण जोगी ॻाल्हि आहे उन सॼो वजूद ॾेई हेॾो पर असां हिन वजूद खे उन लाइ केतिरो था खपायूं हुन ही सॼो वजूद ॾिनो पर ने वजूद खे जंहिं ॾिनो आहे उन धणी लाइ असीं केतिरो था खपायूं सहाबा किराम लाइ ज़िंदगी इहो ॿियो सबक ॾिनो मोमिन तॾहिं थींदो जॾहिं अल्लाह जे दीन खे वधाइण जे लाइ अल्लाह जी याद खे फैलाइण जे लाइ हिन मसाजिद खे आबाद करण जे लाइ रब के राज़ी करण जे लाइ तव्हांजे वजूद तां पघर वगे थकावटूं जन सुबुह खां वठी शाम ताईं तई पंहिंजे बिस्तरे ते सुम्हो तव्हांजी दिलि मुतमइन हुजे रब जे दर ते धिराकणी करे सवाल कयो अल्लाह ही वजूद तो ॾिनो हो हिन वजूद खे असां तुंहिंजी रज़ा जे लाइ पूरो ॾींहुं खपायो अॼु ही वजूद थको वा तुंहिंजे लाइ कमाए कमाए थकूं सभु था मनी बारे ला ज़मींदारी ला नाले कमाइण ला ये शयूं कैसे सां था गॾु हलियो मोहम्मद करीम अलैहिस्सलाम जे सहाब पंहिंजे वजूद खे थकायो तकलीफ़ूं ॾिनियूं अल्लाह जी ज़ात ला हुननि तहियो कयो हिन ते तकलीफ़ूं सहियूं पर शर्त आहे रब खे नाराज़ न करणो वॾा वॾा नाला पर जेके ते वॾा वॾा नाला था ॿुधो वञी ज़िंदगियूं त पढ़ो वञी किताब सही बुखारी किताबुल इक़रा बाब मन इफ्तार ज़र्ब क्यों सब हदीसां दी फातिह इस्लाम जो अजीम सहाबी सैयदना सईद बिन ज़ैद रज़ी अल्लाह तआला अन्हु पर कलमे पढ़ण जो ईमान आणण जो वाक़ियो त ॿुधाए ईअं सम्झो त पंहिंजूं वफ़ादारियूं थो नसे असां रब खे राज़ी करण जे लाइ की पंहिंजी जान खे रब जी रज़ा जे लाइ तकलीफ़ूं सहायूं कुर्बानियूं ॾिनियूं फरमाया तो जॾहिं मूं कलमो पढ़ियो हुयो ने कलमे पढ़ण महिल उमर बिन ख़त्ताब अञा मुसलमान कोन हुयो उमर ईअं कयो जो नाराज़ थी पियो त छो कलमो पढ़ियो अथई त तो आऊं ग़रीब हुयसि अमीर उमर ताकतवर हुयो सरमायादार हुयो उमर ईअं कयो जो मूंखे हिकिड़ी जाइ ते ॿधी छॾियो ईअं सम्झो त वॾड़ी उमिरि वारो वा
औलादी थी चुको आ। इन हालत में सोने उमर ने के बदी छड़वा हाथ बधा प्यान पैर बधा प्यान के जाए ते बधो पियोवा पर दुनिया के पैगाम जोड़े पत्थर के जुर्म में कोन आया हूं पंजो पान के बदरायो अल्लाह जे दीन जेला जे रब जे दीन जेला अल्लाह जी रज़ा जेला जेकन सा के बधो बने जिस्म ते या तकलीफ सही भी दासे छो दियो जिस्म दिनो अल्लाह पर रब के नाराज गुन कदा सोने उमर जो पंजो मिसाल पढ़ो इमाम इब्न हिब्बान जी सही इब्बान पढ़ो किताब अखबारी ही सल्लल्लाहु अलैहि वसल्लम पढ़ो ताकि पूरा बाब मिल दो बाब जिक्र वस्फ इस्लाम उमर इब्न अल-खत्ताब खुद तो फरमाए जदो करोड़ो डी जेडी मुकलमो पढ़ो सुबह जो टाइम हो सुबह जे टाइम ते मक्के वार ने सब इजहार कयो अशहदु अल्ला इलाहा इल्लल्लाह व अन्न मुहम्मदन अब्दुहु व रसूलुहु जदो या चवण दी देर हुई मानू जे बुधण दी देर हुई सब मानू सजो शहर मुझे दर ते ची गट थियो सुबह का मारीदा रहा मुकाबलेबाजी रही हत्ता रकदती शम्सु अला रूसिहिम सिद्ध चढ़ी मंझंद तई आयो मंझंद तई मक्के वारा मुके सताईंदा रहा तकलीफ दीदा रहा कदे केड़ो तो विड़े कदे केड़ो तो विड़े सबनी जा मामला मु बर्दाश्त कया पर अल्लाह जी जात सब बेवफाई कान कई फासरुल इब्न माजा पढ़ो किताब सुन्नह पढ़ो बाब फज़ल सलमान व अबी ज़र्रिन व मिक़दाद रज़ी अल्लाह तआला अन्हुम पढ़ी दिसो साहब ज़बरो जेदो त अमीर गरीब पंजी जाए जाने से ना उमर अमीर रहा उनकी सीरत पढ़ूंगा अल्लाह ताला वडो माल दिनो को जिते अमीरन के एतरो सतायो पे जो गरीबन सा छा हाल पे जदो फअखदहुम मुशरिकून मुशरिकन सबनी के गिरफ्तार करे के वलबसूहु नदरा अल हदीद उनके लोह जो ज़िरहु पाराइन वो सहरुहुम फी शम्स मक्के मदीने जी गर्मी तवा मक्को मदीनो डिठो हुंदो जेके हज जे उम्रे ते गया हुंदा छा त मक्के मदीने जी गर्मी आ इन गर्मी में इन गरीब सहाबा के ज़िरहु पर असा हिन दौर में इशारो वा हियर दिसंबर जो महीनो वा केंगन कजे हिकड़ी तू चादर कजे हिकड़ी रिली कजे उसमें सुम मंझंदि जे टाइम ते 12-1 बजे चंदो न कंबल कज न गर्मी घणी आ सियारे में ही वे मानू होया जिनके मक्के जेड़े शहर में सख्त गर्मिन में लोह जी ज़िरे पराए उनके उस ते सुमारे वडा वडा वजनी पत्थर उन ते रखया वेंदा हा ई सब शयूं सहन पिया पर दुनिया के पैगाम का जनी वक्त तो गुजरी वेंदो इन शंद तो जरूर पुजानी पवंदी पर इने जे नतीजे में जो अल्लाह राजी थी वने असा रब के राजी कदा से ही शयूं बर्दाश्त कदा से ही ते हिनन माण्हुनि जी सोच आ अल्लाह जे दीन जेला हर जगह ते नजर कयो यकीन जानो सब सूर सण का पो वरी जने हिनन जे सामो हिकड़ो बियो कस खुलियो ये ॾिसंदा हलो असांजे बि कस खुलंदा हिकिड़े बार अल्लाह जी ज़ात ॿिए पासे दौलत की जरियो अल्लाह जी ज़ात मुक़द्दम आहे जिस्म जूं तकलीफ़ूं सहूलतूं हिकिड़े पासे हिकिड़े पासे अल्लाह जी ज़ात सहूलतनि खे छॾियो अल्लाह जी ज़ात मुक़द्दम आहे वक़्तु आयो हिननि जे लाइ मके जहिड़ा शहर पंहिंजा आबाई ख़िता इलाइक़ा अल्लाह जे दीन लाइ छॾणा पिए पिया पर पढ़ो हदीसन जे किताबन के मोहम्मद करीम अलैहिस्सलातु वस्सलाम जे असहाब कलमो ई पढ़ियो हो अल्लाह के ई सुञातो हो आखिरत ई तैयारी कयूं फैसलन में ई इंसाफ कयूं अल्लाह जी रज़ा जला पंजा शहर भी छॾे ॾिनो पंजा इलाका भी छॾे ॾिनो ऐं ने में कोन जने ते हिते तकलीफों होले विदा से सुख दी जिंदगी आ न हिते अल्लाह जे दीन ले मेहनत कयूं पिया पर रुकावटूं न हितां का निकरी के बे इलाके में विदा से मजीद अल्लाह जे दीन जे ला मेहनत कदा से मक्के जड़ा मीन शर मानू छड़े दिना हिजरतूं करे माल बियो लुक सुख मिला आखिर शहर में चढ़ियो शहर चढ़े करे वरी जो मक्के पुगा मक्के में हिजरत करे मदीने पुगा उन्होंने मदीने में पहुंची करे बिरादरी पहुंचते रही तो माल उते रहो पंहिंजो जान बचाए मदीने में पहुंचा हुक्म जो हाणे इन कमजोर हालत में उठो भी उठो खड़ा थियो भी कर अल्लाह जी राह में जिहाद करे और असां जो दिल जो मुतमईन असां का नमाज पढ़ी कान थी असां का सुबह शाम जा अस्कार कोंदा थे असां का रात दी में इस्तिगफार कान थी असां सा पारे वारे बीमार का पुछो कोंदो थे सामो जनाजो पियो जनाजो पढ़ियो कोंदो थे
ਅਸੀਂ ਕਿਹੜਾ ਕਿਹੜਾ ਜ਼ੋਰ ਜ਼ਿਕਰ ਕਰਿयो ਕਿਹੜੀ ਕਿਹੜੀ पंहिंजी बेवाजिबो ज़िक्र करियो यकीन ॼाणियो असीं त मुंहुं ॾेखारण जे लाइक़ कोन्हो असांजो कलमो आहे कहिड़ो बाज़ार में वञो ॿ दुकान हिकिड़ो वाणे जो हिकिड़ो मुस्लमान जो मूंखे ॿुधायो फ़र्क़ु कहिड़ो आहे जेकॾहिं नमाज़ जो टाइम थिए थो ॿिन्ही खे ॾिसो ॿई कोन थिया व्याज जॾहिं ॾिसो ॿिन्ही जो साॻियो कॉम्पिटिशन आहे वञो ही ॿ ज़मींदार ही मुस्लमान आहे ही वाणियो आहे फर्क कहिड़ो हुन वटि बि ठगी आहे हुन वटि बि ठगी आहे असांजे मुआशिरे में असांजो इस्लाम ईमान कलमो हिन ज़ुबान खां मथे त आई कोन्हे को कलमो त हिननि माण्हुनि जो हुयो जिन पंहिंजा सभु मामला छॾे अल्लाह जी ज़ात खे अल्लाह जी रज़ा खे अल्लाह जे दीन खे अल्लाह जी शरीयत खे पंहिंजी आख़िरत खे आक़िबत खे इन शयुनि खे मुक़दम ॼातो कमजोर का कमजोर हा पर कमजोर हालत में अल्लाह जी रज़ा जे लाइ हर वक़्त मेहनतूं करण लाइ तैयार हा हालात ही हुया पढ़ो सही मुस्लिम किताबुल ज़ुहद पहिरियों पहिरियों बाब सही बुखारी किताबुल फ़ज़ाइल बाब फ़ज़ाइल साद इब्न अबी वक़ास फरमाया तो कुन्ना नज़ू मा रसूलिल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम के तो नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी ज़ात सां गॾु सां जिहाद कंदा हुआसीं जिहाद न नमाज जी ॻाल्हि न सदके जी ॻाल्हि न ख़ैरात जी ॻाल्हि जिहाद कंदा हुआसीं पर जिहाद लाइ तयारी छा हूंदी हुई फरमाईंदा वमा लना तामुन इल्ला वरकु शजरा हकीकत ई अथव सहूलतूं छा जूं फैसिलिटियूं छा जूं लज़तूं छा जूं असांजी हालत त इहा हुई खाइण लाइ बि का शइ कान हुई वणनि जा पन खाई करे गुज़ारो कंदा हुआसीं हता कर हत अश्ताकुना जो वणनि जा पन खाई खाई करे असांजूं वाछूं फाटी जूं पर इन हालत में बि अल्लाह जे दीन लाइ निकितल हूंदा हुआसीं ई ते माण्हू हुआ बदर जे वाक़े खे सदी ॿुधूं था उन ॾियारे काफ़िरनि जी छा ताक़त हुई तव्हांखे इब्तिदा में नसीम ॻाल्हियूं सभु ॿुधल आहिनि पर ज़रूरत आहे त असां पिरायो छा आहे पिरायो कुझु बि कोन्हे पोइ असां पिरायो न आहे त ॿुधण ॿुधण जो फ़ाइदो कहिड़ो आहे ही ॻाल्हियूं त क़बर में खणी कोन वेंदासीं काफ़िर एतिरा त बदर जे मैदान में मज़बूत हा हदीस सही बुखारी में किताबुल मगाज़ी में इमाम बुखारी बगैर नाले को बाब कायम के हदीस आंदी एकड़ो साहबी सगोर चयो तो बदर में एतरा त काफिर मजबूत आ फरमाया तो जेको काफिर मुझे अग्यां आयो वला जुरा मिनहु इल्ला ऐना उन्हें ते नजर खणी करे निहारे में उन्हें जे पैरन जे अंगुरन खां वठी करे मथे जे वारन ते सॼो लोह जी सिरे में महफूज़ आ उन्हें जे हथन ते भी लोह पातल उन्हें जी बाहन ते भी लोह पातल उन्हें जी छाती ते भी लोह पातल उन्हें जे पैरन जी गोलन ते हुंजो सॼो वजूद लोह में ढकिला बेहतरीन खाद खुराक खाने वाला बेहतरीन सवारन ते आया हन वॾी लज़्ज़तन वारी हिनन जी जिंदगी गुज़रे पई केतिरो तादाद हज़ार खां मथे बे पासे मोहम्मद करीम अलैहिस्सलाम जा असहाब जे तलवार आहे त ढाल काने ढाल आहे त तलवार कोने सवारियूं कोन्हनि के खाधो पीतो कोने को मोहम्मद करीम अलैहिस्सलाम हालात ॾिसी करे पंहिंजा असहाब गॾु कया पंहिंजा साथी गॾु कया गॾु थियो मशवरो ॾियो छा था चाहियो से बुखारी में किताब तफ़सीर में बाबू क़ौलिही ताला फज़हब अंत व रब्बुक वक़ातिला इन्ना हाहुना काबिदून मिले मोहम्मद करीम अलैहिस्सलाम सहाबा किराम के गॾु कयो आहे और मुझा दोस्तों अचो ही वफाऊं सिखूं अचो ही अदाऊं सिखूं ये अंदाज अल्लाह के वणन था ये अंदाज धारण वाला पंजी दुनिया उकबा संवारीन था ये तब ईमान वाला ये तब कामयाबी कामरानी ईमान वाला मिठे मोहम्मद करीम अलैहिस्सलाम सहाबा जी जमात का पूछा कई पर फरमाइंदा हालात ॾिसो पिया 313 अलियूं साम्हूं हेॾी वॾी ताक़त आ ॿुधायो त सही छा कंदो अञा मोहम्मद करीम अलैहिस्सलाम पंहिंजे ज़ुबान मां जुमला चई करे बस कई साम्हूं हिकिड़ो साहिब सगोर मिक़दार बिन असवद वेठो आहे जवाब ॾे वलाकिन से नहनु माक या रसूल अल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम वो मिठा मोहम्मद करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम असां खां कहिड़ी ॻाल्हि दा पुछा कयो तव्हां अॻिते विख वधायो असां हर हाल में तव्हां सां गॾु आहियूं छा त मेहनत आहे यकीन जानो मिक़दाद त मिक़दाद जेकॾहिं बदर जे वाक़े के पढ़ूं था हदीस किताब सही बुखारी में किताबुल मगाज़ी में इमाम बुखारी बगैर नाले को बाग कायम के हदीस आंदी सैयदना अब्दुल रहमान बिन औफ रज़ी अल्लाह ताला अन्हु फरमाइंदा बदर जी लड़ाई में हुजूं
फरमाया तो मुसाजे नजर खड़ी करे ॾिठो हिकिड़ो नंढी उमिरि जो ॿार बि छल्ला जेको मूंखे सॾे करे वेझो कल में थो चवे या अम्मी ओ मुंहिंजा चाचा अब्दुल रहमान जो तो मूं वेझो थी करे पुछा कई हाँ बच्चा छा थो चई आहे त नंढड़ो ॿार कुल जमात में 313 सादो सामान अणपूरा पर नो नंढड़ो तो मूंखां पुछा करे या अम्मी ओ चाचा अब्दुल रहमान अरिनी अबा जहल ॾेखार ने काफरन में अबू जहल किथे आ मूं पुछा के मां नंढड़ा तू मला अबू जहल छो पे पुछा करे नंढे जवाब ॾिनो चाचा अॼु असीं घरां तहियो करे निकिता ऐं इरादो करे निकितो आहियां त अबू जहल खे आऊं मारींदसि छो तो मूं इशारो कयोमांसि ओ जो दी अबू जहल चेतो ने के बुधाए बस के मर कुदरती हेडे ॾिठम जेको पियो बि नंढड़ो बीठो बा ही ॿई भाउ हुया ॿई घरा मनसूबा ठाहे 313 जमात हथियार आहे कोन सवारियूं आहिनि कोन वॾा त वॾा ही नंढड़नि जा जज़्बा चेतो खाॿे पासे ॾिठम ओने पासे हिकिड़ो नंढो ॿार बीठो आहे सादा जुमला या अम्मी चाचा अरिनी अबा जहल अबू जहल ॾेखारे हिन में कहिड़ो बा छो त मूं पुछा की ॾे ख़बर तुंहिंजो छा इरादो आहे छो तो असीं घरां इरादो करे इहो निकिता आहियूं त अबू जहल खे असीं मारींदासीं चयो त मूं इन नंढड़े खे बि इशारो करे थो ओ जो अबू जहल हिन पासे बि रसीम हिन पासे बि रसीम 313 माण्हू कमज़ोर चए थो जेॾीमहिल ही जंग जो लॻी काफर मुसलमाननि जो पाण में टकराव पैदा थियो इन्हनि नंढड़नि खे ॾिठम त नंढड़ियूं तलवारूं खणी करे हिन फौज में अॻिते वधिया ॾिसां पियो हता ज़र बाहो अॼु रुगो हिननि ॻाल्हियूं कोन कयूं वधी करे हिननि ॿिन्ही पंज तलवारनि जा वार अबू जहल ते कया गुरबत मिस्कीनी फ़क़ीरी पर उन फ़क़ीरी जे बावजूद नंढड़े ॿारनि ताईं जो जज़्बो इहो आहे अल्लाह सां सचाई करणी आहे रब सां बेवफ़ाई कान्हे करणी मोमिन हालात के ना है ॾिसो जे हालात के ॾिसे त अल्लाह ते ईमान कहिड़ो हुनजी लहंदे उभरंदे सुबुह शाम रात नींद बुख उञ हज़र सफ़र छो त उनखे ख़बर ई कोन्हे मुंहिंजो सफ़र केॾी महिल थो खुटे ऐं वेही फज़ूल शयुनि ते छो गौर वीचार कयां ऐं सोचां त मुंहिंजो रब छा में राज़ी आहे हसर में सफर में रात में ॾींहं में हुननि जो नज़रूं अल्लाह जी रज़ा ते खुदल हुयूं मौला जे बि हाल में आयूं हाल खे कोन ॾिसंदासीं जे तूं चवंदे थी कंदासीं हो यकीन ॼाणियो मर्द त मर्द औरतनि जा जज़्बा ॾिसो पढ़ो सही बुखारी किताबुल मग़ाज़ी बाब इस हमत ताइफ़तान उहद जी लड़ाई अक्सर खुतबा खां ॿुधो था उहद जी लड़ाई में हिकिड़ो अहिड़ो मौक़ो आयो ज़ाहिरी तौर ते मुसलमाननि ते काफ़िर ग़ालिब थी विया ऐं बाक़ाइदे ईअं ग़ालिब थी विया जो उहद जी लड़ाई में ऐलान करण वारे इहो बि ऐलान कयो त मोहम्मद करीम अलैहिस्सलाम शहीद थी विया अहिड़ियूं त मुसलमाननि खे ज़रबूं लॻियूं तकलीफ़ूं मिलियूं ऐलान करण वारे इहो बि ऐलान कयो अॼु अबू बकर बि शहीद थी वियो आहे चवण वारे ईअं बि चयो त अॼु उमर बि शहीद थी वियो आहे एॾी गुथम गुथा वारी लड़ाई एॾो त कुफर इस्लाम जे विच में मुक़ाबलो थी पियो पर जेको ॾिसण वारो सहाबी सगुर फरमाए थो एॾे सख़्त मुक़ाबले में मुंहिंजे नज़र खणी करे निहारियो इन्नहुमा लयुशम्मिरान मर्द त पंहिंजी जाइ ते नज़र खणी करे ॾिठम मोमिननि जी अम्मा आयशा बि जंग जे मैदान में लथल आहे नज़र खणी करे निहारे मदीन सहाबी या सैयदा उम्मे सुलैम साब जंग जे मैदान में ॾिसां थो नज़र अचे पई ॾिसां पियो त हलंदड़ जंग में हिननि ॿिन्ही जे हथनि में पाणी जूं खलियूं आहिनि पाणी खणी करे अचंदियूं किरल जेके माण्हू आहिनि ज़ख़्मी उन्हनि खे प्यारी थियूं हिकिड़ी खली खुटे थी वरी ॿी खली खणण लाइ वञनि पियूं हिकिड़ी शइ मूंखां तव्हां खां पुछां थी करे क़ुर ते ईअं चयो हिननि जे पोयां हलण में तव्हांजे लाइ कामयाबी आहे पर सवाल इहो आहे त हलियो केरु आहे अॼु ॻाल्हियूं रहिजी वियूं आहिनि ॻाल्हियूं तक़रीरनि जलसनि ताईं प्रोग्रामनि ताईं असीं सभु गॾु थी करे ॿुधी ॿुधाए करे हलिया था वञूं को बि इन सबक़नि खे दिलि सां पढ़ण लाइ तयार कोन्हे को बि इन नसीहतनि खे पंहिंजी अमली ज़िंदगी में इख्तियार करण लाइ तयार कोन्हे ख़ुदा जो जेकॾहिं हाल इहो रहियो अॼु जा सुभाणे मलकुल मौत जॾहिं दरवाज़े ते ईंदो जॾहिं अनसिबिल कफ़न जा 3 टुकड़ा पाराए करे माण्हू वञी क़ब्रिस्तान में सुभारींदा छा सी जवाब ॾींदासीं छा पाण सां गॾु खणी वेंदासीं जेकॾहिं चाहियूं था ज़िंदगी जो सफ़र
सोनो गुजरी बने जेकन चाहो ता इन मुख्तसर जिंदगी का हमेशा वाली जिंदगी समरजी बने तो अचो रब सा वफादारी सीखो रब जे प्यारे हबीब अलैहिस्सलाम सा वफादारी सीखो रब जे दीन दे ला कुर्बानी ॾियण सीखो यकीन जानो सफरन में हैरान जो दा वञो हे वे असहाब हा हर शे अल्लाह जे नाले कुर्बान सुबह शाम मकसद ही हिकड़ो के शे जो मकसद कोने तमा अबू दाऊद शरीफ पढ़ो किताबुल जिहाद पढ़ो इमाम साहब कयो फिर रजुल यकरी ये हदीस घणन किताबन में मौजूद है सैयदना वासिला रज़ी अल्लाह तआला फरमाए तो हिकिड़े जंग जो ऐलान थियो नबी इस्लाम जे तरफा काफी मानू जंग ते निकरी विया काफी अञा पोइते हुया जे तो आऊं रहिजी वियुसि मूंखे ख़बर पई त क़ौम त निकरी वई घरा निकरी मदीने जे चौक में आयसि ऐलान करे चयो आहे को जी पाण ॾिसो त पुछा कंदा आहियूं बाबा मूंखे फिलानी जाइ ते वञणो आहे जलसे ते प्रोग्राम ते मां हमरा हथ निकरी विया तव्हां मां गवाह जो कुझु मां हेॾे वञे त मूंखे बि खयो वञे कि ईअं ॾिसना वासिला फरमाए त मूं ईअं कयो मदीने जे चौक में बिही मूं ऐलान कयो निकरण वारा जिहाद जे मैदान में निकरी विया पर आहे को पोइते जेको मूंखे मैदानी जिहाद ॾे वठी हले पंहिंजे तरफ़ां ऐलान पियो कयां जेकॾहिं मुसलमाननि जंग फतेह कई मूंखे गनीमत जो माल केतिरो बि मिली वियो उहो उन जे हवाले कंदमि जेको मूंखे वठी हलंदो गनीमत जे माल जी मूंखे का ज़रूरत कान्हे रुगो आऊं चाहियां तो जंग जे मैदान में पहुची करे रब जे लाइ विढ़ा या तो गाज़ी थी करे मोटा या तो शहीद थी करे पंहिंजे रब खे राज़ी कया वासिला फरमाया तो इहो ॻाल्हियूं पियो कयां हिकिड़ो पढ़ो अंसारी निकितो तो जवान हाओ आऊं तोखे वठी हलंदुसि पर तुंहिंजी मेहनत में मुंहिंजो हिस्सो अथई तिन वासिला फरमायो त अॻु ई ऐलान कयां पियो गनीमत जो माल मूंखे न खपे उहो तोखे ॾींदसि चयो त मूंखे पंहिंजी सवारी ते विहारे जंग जे मैदान में पहुतासीं अल्लाह जे तरफ़ां मुसलमाननि जी फतेह लिखियल हुई जंग फतेह थी वई नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम गनीमत जे माल में काफ़ी सारियूं क़ीमती ॾाचूं ॾिनियूं मूंखे वासिला फरमाए थो उहे ॾाचूं ऐं काहे उन पोड़े अंसारी वटाए उन अंसारी खे चवणु लॻसि अंसारी तो मूं ते महिरबानी कई तूं मूंखे जंग जे मैदान में वठी आए ऐं मूं तोसां वाइदो कयो हो ऐं जंग में शिरकत कंदसि जेको मुंहिंजो हिसो हूंदो तोखे ॾींदसि ही ॾाचूं ऐं काहे आयो मां मूंखे गनीमत जे माल में मिलियो न ऐं इन्हनि लाइ हलियो ई कोन हुउसि मूंखे हिन जी ज़रूरत ई कान्हे ही तोखे ॾियण आयो आहे अॻियां अंसारी ॾिठो ॾिसी करे चवणु लॻो जवान तोखे जेको न मूं चयो हो त आऊं तोखे गॾु वठी थो हलां पर पंहिंजी महिनत में मूंखे भाङे भाइवार बणाए ॾियां मूंखे बि गनीमत जे माल जी लालच कान हुई मुंहिंजो इरादो इहो हुयो त तोखे वठी हलां तोखे जेको अजर अल्लाह ॾे जेको रब तोले रज़ामंदो लिखे उन में मुंहिंजो हिसो रखजां बाक़ी ॾाचूं मूंखे न खपनि वासिला ॾाचन खे धिके पियो त तूं काहे वञ अॻियो हुतां खां ॾाचन खे धिके पियो त तूं काहे वञ ॿिन्ही जी सोच आहे त ही शयूं न खपनि असांखे रब जी रज़ा खपे हीअ असांजा असलाफ आहे हिन अलमारी में पहिरियों क़ुरान जा वारिस इहे हुया कलमे जा वारिस इहे हुया ऐं असीं हिननि जा पैरोकार आहियूं इमाम नसाई रहमहुल्लाह जेका हदीस आहे यकीन जानो पढ़ी करे इंसान जो ज़मीर दंगा त कलमे जी माना चाहे फिर इस्लाम ईमान जी माना चाहे ही तिकड़ी तिजारत पढ़ो पंजा मामला रब जे हवाले के पढ़ी रब के रतीब जन ले तैयार कोन है पता जो ईमान के इन दीन के तरफ तिजारत करार दिनो वा फरमाया अय्युहल्लज़ीन आमनु हल अदुल्लुकुम अला तिजारतिन तुंजीकुम मिन अज़ाबिन अलीम ओ ईमान वारो रब्सी फरमाए तो आऊं तव्हां खे हिकिड़ी अहिड़ी तिजारत ॾिसां जे उन ते अमल कंदो हो कारोबार कंदो हो तिजारत कंदो अज़ाब अलीम खां बची वेंदो उन कारोबार जी पहिरीं निशानी पहिरीं लेन देन कहिड़ी आहे तुमिनून बिल्लाह रब ते सचो ईमान आणियो सच्चे ईमान में छा मुराद आहे सवेरे तव्हां खे आयत ॿुधाइनि इन अल्लाह इश्तरा मिनल मुमिनीन अनफुसहुम व अमवालहुम बिअन्न लहुमुल जन्नह
इन मुख्तसर जिंदगी ले तमा के ही वजूद मिलो वा, ही घर मिलो वा, ही बचड़ा मिलान दुनिया में केर हमेशा धन ले कौन आयो वा, पर इन्हें मुख्तसर वक्त में रब जे का तमा के हुक्मरानी दी या इन्हें पंज हुक्मरानी के गुलामी में तब्दील करे, पंज रब जे सामो हथार फिटा कयो, रब सौ तिजारत कयो जेके ये कदा फरमाई कामयाबी कामरानी माने वीदा। इमाम नसाई सुनन नसाई में किताबुल जनाज़ में एकड़ो बाब तो काम करे, बाबो सलाती अलल शहीद, जे शहीद को जंग के मैदान में थी वने तो हुंजी जनाजे जी नमाज पढ़ जे या न पढ़ जे उन जो बयान हदीस आंदो नबी करीम इस्लाम के जमाने में पाक करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिहाद ने इरादे से जमात और ठीक करे निकता के इलाके का गुजरा, उते को गोठाणो हुयो, को शहर वारो हुयो, ओ दीन ईमान कलमे वारो उन्हें दीन के दिसी नबी के इस्लाम की मोहब्बत में पंजे इलाके का हिजरत कई, इन इलाके में दीन ते अमल न थे, दीन की तरक्की न पी थे, उन इलाके का हिजरत करे नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम की जमात में शामिल थियो, मुजाहिद अगी जहाद ते जा ही उन काफिले में शामिल थी। हदीस में ते दो ती काफिलो ते वधियो, नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम की रहनुमाई में इन्हनि किथे जिहाद कयो ऐं अल्लाह इन्हनि खे फतह दी। फतेह थियण खां बाद में नबी करीम ने सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो त ही जेको गनीमत जो माल मिलियो वा न ही जेका असांजा साथी आहिनि इन्हनि में तक़सीम कयो। हदीस में चयो जॾहिं माल तक़सीम कयो उन सहाबी सगोरे जे साम्हूं माल जो मियां ही तुंहिंजो हिस्सो वा, माल के ॾिसी करे चवण लॻो छाजो हिस्सो, इन्हें माल ला तो मूं कलमो कोन पढ़ियो आ, इन्हें माल के गॾ करण जे लाइ मूं हिजरत कान कई आ, इन्हें माल जे लाइ मां जिहाद जे मैदान में कोन आयो आ, ही मूंखे न खपे, मूं पंहिंजी ज़िंदगी जो मक़सद इहो बणायो आ त पंहिंजे रब खे राज़ी कयां, पंहिंजे रब जे नाले ते पंहिंजी जान कुर्बान कयां, इहो गनीमत जो माल मूंखे न खपे। हदीस में दे दो सहाबी सगो जेॾीमहिल इहो ॾिठो नबी करीम इस्लाम जे दरबार में आयो, अचण वारो अची करे चवण लॻो या रसूल अल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, ओ अल्लाह जा रसूल ही जेको नौ मुहाजिर पंहिंजे काफ़िले में शामिल थियो आहे, गनीमत जो माल ॾिनो तूं वठण लाइ तयार कोन्हे, तो उन ही कलिमात चया, फिर ने मोहम्मद करीम अलैहि सलाम फरमाया मुहाजिर साहबी के वो आणियो, नबी करीम अलैहि सलाम जे साम्हूं आयो आहे, सुने रसूलुल्लाह फरमायो ओ अल्लाह जा बाना छाजे ला तूं ही गनीमत जो माल वठी न पियो। नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे मरी जुमला चया यकीन जानो इंसान जे ईमान वारन जे ज़मीरन के झंझोड़न वारा कलमा चंद सालन खां या चंद महीनन खां कलमो पढ़ियो हुयो, पर छा इन कलमे जो मक़सद हुयो, सोने रसूलुल्लाह जे साम्हूं बीह करे चवण लॻो या रसूलल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम कलमो मो इन शइ ले कोन पढ़ियो आ, अन उर्मा अला हागुना पंहिंजे हथ जी अंगूर खणी करे परे कंध ॾे इशारो थो करे या रसूलल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम कलमो इन जे लाइ पढ़ियो थम, जिहाद जे मार्के में इन जे लाइ शामिल थियो आ, पंहिंजे इलाके खां हिजरत इन जे कई अथम, मन के जंग जे मैदान में मूंखे हिते तीर लगे शहीद थी पंहिंजे रब खे राज़ी कयां, ई जज़्बा नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सां ॻाल्हि न थियो, हिन गनीमत जो माल न वरितो, खुदरत जो जीव इत्तिफाक, वरी अॻियां ॿी जंग लगी, हदीस में तो ही वरी उन जंग में शामिल थियो, पर अल्लाह जे अमर सां हिन जंग में इन शहादत नसीब में आई, जिथे कंध ते इशारो कयो हुई उते ही तीर लगो, सुने रसूलुल्लाह के रसूल या रसूलल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जेको फिरानो मुहाजिर साहबी हुयो जे पोइ जंग में गनीमत जो माल को कोन वरतो, अज उहो शहीद थी वियो, नबी करीम अलैहिस्सलातु वस्सलाम जे मनन जे जनाज़े जे मथा आया, उन्हें जे मैयत जे मथा आया, ही जो नजर खड़ी करे निहारन हां डेली पोइ वारे हिन जिथे इशारो कयो हो उते ही तीर लगल दस। नबी करीम सलाम फरमायो हिन पंजे वादे के निभाए ॾेखारे, हिन पंजे सच्चाई निभाए ॾेखारी, पांच सलाम फरमायो सफ़ू बदो ते हिंदी नमाज़े जनाज़ा ता पढ़ूं, साहबे किराम जी जमात पोया बीठी आ, मोहम्मद करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जनाज़े जी नमाज पढ़ाइन था, जनाज़े जी नमाज में मोहम्मद करीम अलैहिस्सलाम तकबीरूं चयूं, जिनमें दुआ जी वारी आई, फरमाइंदा अल्लाहुम्मा हाज़ा अब्दुका
मुझा अल्लाह ही तुझो बानो दई खरज मुहाजिरन फी सबीलिक ओ हिन दे जनाजे में मां मोहम्मद करीम इस्लाम भी करे कलिमात जवानो मुझा अल्लाह ही ओ जवान थी जे तुझी रजा जेड़ा पंजा अबाना कख छड़या अबाना पख छड़या जे को हिजरत करे तुझे दीन दे ला नितो होयो तुझे रजा मंद दे ला नितो होयो अल्लाह सोने रसूलुल्लाह वरटियो जुमलो इरशाद फरमायो मुझा बोला कुतिला मुजाहिदुन इन दीन दे ला सफर शुरू कयो अज ही अल्लाह तुझे नाले ते शहीद कयो यो वन शहीद अला जालिक ओ मुझा मौला ही ओ वफादार बनवा जिदे बारे में मां मोहम्मद करीम अलैहि सलाम गवाही तो जान तो वाकई इन अल्लाह जे दीन सा निभाए दिखारेवा कुरान फरमाया दो वसाबिकून अल-अव्वलून मिनल मुहाजिरीन वल अंसार वल्लज़ीना तबऊहुम बिइहसान रज़ियल्लाहु अन्हुम व रज़ू अन्हु मस्जिदन में सदाओं बुलंद उधर पंजे ओ ताकंदे रहण वालो ओ पंजे बन्नी वाले के मुतसदी के मिलजण वालो दोस्तन यारन जी मजलिसन के कमान वालो हराम जी दौलतन जा अंबार गद करे पंजे दिलन के मुतमइन करण वालो दुनिया के दर्दनी सूरनी मुसीबतन में मुब्तला करण वालो केड़ा केड़ा अमल कयो प्या केड़ी केड़ी पोखो प्या गरीब पंजो पान के मोमिन तसव्वुर दा कयो गरीब समझो तारब बसा महाराजी या नन्ना या तमाजी भूल चे भी तमा जो रब तमा मतने राजी थी रो दे मोहम्मद करीम अलैहि सलाम ने सहाबा वारी बात वठो ओ का शेख आले जेका अल्लाह का प्यारी करे बिलाल ने साल बुधो तो हाने ताजा हदीस पेश कर सुनन इब्न माजा में किताबुन निसा में बाब फज़ले सलमान व बी ज़र्रिन व मिक़दार वजलू यतूफून बिही बी शियाब मक्का बिलाल दे कंध में रज़िया वडा नंढा ओ बार इने के घटिन में गीली आई गालू सदई से बुधो ता के न ते जोर जो छा मंदर हुंदो हिकड़ो फकीर मानू अब्बो कोने देते अम्मा कोने दी गुलाम बा खपंदे खपंदे विकाम दे आयो वा अकेलो वा को मिट माइड कोने कंध में रसीदस सब ने के धारे हुए दुश्मन समझी करे घटिन में गीली न प्या वडा थक जंदा तो वरी बाहर था चल सब गीले 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 जने सब थक जंदा मक्के जे चौक में सुमारे वडो पत्थर खणी इनजे पेट ते रखंदा पर इन सजी कोशिशन जे बावजूद फयकूल अहद 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 इने हाल में मुझे कन चपड़न दे कन जुदा ते रो मुझो अल्लाह अकेलो वा मुझो अल्लाह अकेलो वा मुझो अल्लाह अकेलो वा जेके मौत जे मुंह में अखिन में अखियों मिलाए मौत के विच वंदा तुजी परवाह कोने असा के अल्लाह दी रज़ा दी परवाह और समझो घुरी रब खा मौत दा गुरन मशहूर हदीस सही बुखारी किताब फज़ाइल मदीना इमाम बुखारी बगैर बाब ने हदीस मुबारक कायम कई सुने उमर जी दुआओं सदाई बुदू प्या अल्लाहुम्मा रज़ुक़नी शहादतन फी सबीलिक वजअल मौती फी वलद हबीबिक यकीन जानो पूरी जिंदगी इस्लाम जी पढ़ूंगा शुरू में अमीर होया बाद में गरीब थिया से बुखारी के अंदर किताबुल मनाकिब के अंदर बाब किस्सतुल बैया में ये हदीस ये एदा तक कर्जी थिया इतरा तक कर्जी थिया जो आखिरी टाइम ते पंजे पुत्र अब्दुल्ला के गुराए चयो पुत्र एदो तो कर्ज चढ़ियो आ जो मोड़ी का से शरीका ने जो कर्ज लगे अब्दुल्ला जी बाबा पुटड़ा खंजर लगी चुका हन जिस्म जख्मन सांचूरा समझा तो जिंदगी जो सफर पूरो थियण वालो आ पर ओ मुंहिंजा पुट अब्दुल्ला जेकन जंग जे मैदान में शहीद थी वञा कर्ज घणो आ जेकन तोखा न पुजे फिलाणन वट वञा फिलाणे वट वञा फिलाणे सरदार वट वञा फिलाणे सरदार वट वञा जेकन केर बि तवज्जो न ॾे त पूरे कबीले जे साम्हूं वञा हिकिड़े हिकिड़े माण्हुनि जे वञा सभिनी खां गॾु करे मुंहिंजो कर्ज़ लाहे ॾियां जंहिंजी ज़िंदगी इन हालात में बि गुज़रे एॾो वॾो कर्ज़ी थी वियो आहे पर वरी बि दुनिया ॾा हथ खणी करे रबना दुनिया कोन थो घुरे मालदारी कोन थो घुरे मनसब उहिदा कोन थो घुरे दुआ कहिड़ी थो घुरे अल्लाहुम्मा रज़ुक़नी शहादतन फी सबीलिक अल्लाह मा उमर तो खाने से जो सवाल दो कयामों के पंजी राह में शहादत की मौत अता फरमा ये रुगो जिहाद ने मार का इंतजार को ता करो वदी पंज रब का शहादत जो सवाल दा कर जे नबी की सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन चमन था तमा के अल्लाह जी राह में मारियो बिंदो वो इने इंतजार में तो शहादत कदे इंदी हदीस किताब मुस्तदरक हाकिम में किताब मारिफत सहाबा में
इमाम साहब को बात कायम कयो सैयदना अली रज़ी अल्लाह ताला अन्हु जंजे इस्लाम जो बयान बाबो जिक्र इस्लाम अली इब्न अबी तालिब उन्हें में हदीस आंदो से ना अली के बार बीमार थी ये हदीस में तो सख्त बीमार थी एड़ा तो सख्त बीमार था जो को इयादत करने वालो साथी आयो उन्हें सुने अली के चो साईं तवा के हिन हालत में ॾिसी मूंखे डप पियो लगे और समझा इहे तो तवा के सेहतियाब भी मुश्किल थी तो शायद वफात करे ॾिनो एडी तांजी सख्त बीमारी से अली जवाब केड़ो सुनो ॾिनो पान फरमाइंदा वल्लाह के मा अतखवफ्तु अला नफ्सी अल्लाह जो कसम मुखे को खौफ कोने आगे पुछो सही छो तो मुखे खुद नबी करीम इस्लाम ने वेहारे करे चयो अली तो के तबाही मौत काने दी तो के बड़ी बेदर्दी सा शहीद कयो भी ये बई अंगुरियों खणी करे पंज कन्नन जे पासे में दा रख काल में मुझे यादत करने वाला मुके नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम चयो अली तो के हिनन जायन ते तलवारू लग दे तीर लग दई या खंजर लग दई अली एड़ा जोरायता लग दई कि तुझो हिता वारो रत पुठी रे तो बंदो पर तुझो रत तुझी दाढ़ी रे इए वही दो जो तुझी दाढ़ी रतो रत थी वे अली तो के इन हालत में शहीद कयो जींदो पान इयादत करने वाले के मुस्कुराए करे फरमाइंदा त मुजी मौत हिन हालत में काने लिखे मुके नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ने दसवा अली तो के शहीद थियणो वा तुनी शहादत हिन हालत में थींदी पर कदे जिंदगी में ये नचो तो मौला एडी बेदर्दी वारो मौत थिंदो की थिंदो बल्कि खुशू महसूस कंदा मरणो तो हुई आहे पर जे अल्लाह जी राह में शहादत मिले केडे एजाज़ी गाटा तो मुझा मोहतरम दोस्तों मु इब्तिदा में तवा के चयो गालियों तो सब बुधलन पर अज जरूरत ने जे जिया असी वेही करे तन्हाई में गौर कयूं ये बुधियो बुधायो गालियों तो कब्र में कौन खणी वेंदास अल्लाह जी असा सिंधी में पाण चवंदा आहियूं हिक बे के चवंदा आहियूं छा चवंदा आहियूं फिलानो मजदूर तोड़ो भलो मेहनती हुयो तो भला उनके जवाब ॾिनो सिंधी में चुमणी आदा मियां जे चम नथो वणे कम थो वणे मेहनत न कई मु जवाब ॾिनमां तू जेके 5000 ॾींहं थो केॾी मेहनत थो वठी इहो तुंहिंजे वजूद के अल्लाह ताला जेको किरोड़नि जो वजूद आहे अख के ॾिसो कन के ॾिसो दिल के ॾिसो दिमाग के ॾिसो इंसान वटि दुनिया जा अंबारनि पुट ॼाओ आहे दिमाग थसी कोन को यकीन जानियो वो दौलत जो अध ॼण ले तैयार आहे त मुंहिंजे औलाद जो दिमाग ठही अचे पर उनखे कोन थो मिले को तू 5000 के मुलाजिम के दी ठके ठोके कम तो वठी पर तू कने पाण का पुछा कर किरोड़न जी प्रॉपर्टी खयो हली पियो उन्हें धणी ले तो केतरो कमायो आ जो तो के कंहिं बि मामले में छडियो कोने को तो मुझा मोहतरम दोस्तों आऊं इतवा इन हकीकतन के सामने रखी कुछ सोचूं असी चवंदा आहियूं अक्सर पंहिंजे ॻाल्हियुनि में मजलिसन में जॾहिं मुंहिंजे तव्हांजे साम्हूं नी दफ़्तर खुलंदा मुंहिंजी तव्हांजी कोताहियुनि जा त पोइ असीं पाण खे मुतमिन कंदा आहियूं अलाह वॾो आहे ईअं चवंदा आहियूं मौत जा तस्करा क़बर ऐं क़यामत जा तस्करा वा अलाह वॾो आहे वाकई अलाह वॾो आहे हाणे थोरो इंसाफ़ कर जंहिंमें तुंहिंजूं न एॾियूं वॾियूं उमेदूं आहिनि तो उन लाइ छा कयो आहे दुनिया में चवंदा आहिनि बाबा फिलाणे में तो उमेद रखी है पर उन सां तो कहिड़ी निभाई आहे दुनिया में आऊं तव्हां जंहिंसां ज़्यादती कयूं यकीन जानियो हुनजे दर ते वेंदे शर्मिंदगी थींदी आहे यार असां न कहिड़ो निभायो आहे हाणे जैसी वेंदासीं वञूं तॾहिं जे असां हुन सां निभायो हुजे जे निभायो हुजे त पोइ जे वेंदे असांजी दिलि में ख़ुशी यार हिन ते 4 एहसान मूं बि कया आहिनि हाणे जे वेंदसि मुंहिंजी कान कढंदो ही दुनिया में असां मीज़ान तराज़ू मुक़रर कया आहिनि ॿिए पासे सोचो उहा बेमिसाल ज़ात अल्लाह रब्बुल आलमीन जी जंहिंजी नवाज़शतन जा अंबारन जदो वइन तौदू नेमत अल्लाह ला तोज़ूहा गणे ही कोंदा सको उन जा जॾहिं एॾा वॾा एहसानन इनामन इकरामन एज़ाज़न त हाणे सोचण जोगी ॻाल्हि आहे वरी अॻिते जूं सभु उमेदूं उन में आहिनि पोड़े बुढ़ाइप जूं मौत जूं कब्र जूं क़यामत जूं पोइ असांखे सोचणु घुरिजे जंहिं बादशाह में एॾियूं उमेदूं रखियूं अथऊं असां उन लाइ केतिरो टाइम कढियो आहे असां उन में एतिरियूं उमेदूं त रखियूं त असां उन केतिरो निभायो आहे तो मुझा मोहतरम दोस्तों वलैसा लिल इंसान इल्ला मा सहा ॻाल्हियूं इते रहिजी वेंदियूं दुनिया इते रहिजी वेंदी औलाद इते रहिजी वेंदो बनियूं ॿार इते रहिजी वेंदा दुनिया मां का बि शइ केरु खणी कोन वेंदो खणी वञण वारी शइ महिनत आहे कोशिश आहे काविश आहे अमल आहे
जो ही मिड़ी गालियों बुझी करे पंज ज़हनन के तसल्ली ॾियूं पंज दिलनि के तसल्ली ॾियूं ऐं ही दुरुस्त फैसलो कयूं त इंशाअल्लाह हिन मुख़्तसर दुनिया ख़ातिर हमेशा वारी ज़िंदगी बर्बाद कोन कंदासीं उनखे अहमियत ॾींदासीं उनखे तरजीह ॾींदासीं उनखे सवारण जे लाइ रब ऐं रब जे रसूल जे फरामीन जो क़द्र कंदासीं दुनिया जे धोखे वारे नातनि जे लाइ रिश्तनि जे लाइ मिल्कियतनि जे लाइ सभ खां वॾी वफ़ादार ज़ात अल्लाह जी उनखे नाराज़ कोन कंदासीं जे असीं दुनिया जे आरज़ी लज़तनि जे लाइ एॾे वॾे बादशाह खे छॾे वियूं जेको अॼु बि कमु अचिणो क़बर में क़यामत में हर जात असीं उन जा मुहताज जे असीं उनखे छॾे हिननि शयुनि जे पोयां लॻूं पोइ दुनिया खे छो थियूं पोइ त असांजा पंहिंजा फ़ैसिला बेअक़ली वारा हिननि ॻाल्हियुनि खे साम्हूं रखी पंहिंजी इस्लाह करियूं अल्लाह जे दीन ते मोटी अचूं जे हिननि मां को बि सबक़ सम्झ में न अचे न का बि नसीहत सम्झ में न अचे न हिकिड़ी ॻाल्हि ते थोरो गौर कयूं असीं सियाणा या रसूलुल्लाह सियाणा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम तव्हां खां पुछां थो असीं वधीक सियाणा आहियूं या नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम वधीक सियाणा हू त वधीक सियाणा पोइ सियाणे माण्हू कहिड़ा फ़ैसिला कया छा कयो उन छा खे तरजीह ॾिनी दुनिया कमायूं दुनिया में नाला केतिरियूं बिल्डिंगूं छॾियूं जॾहिं दुनिया मां विया केॾियूं महलूं हुयूं केॾियूं का बि शइ कान हुई हदीस किताब से बुखारी पढ़ो किताब रिकाक पढ़ो पाण करीम जी ज़िर जो बयान पढ़ो हालत या न पाण करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी ज़िंदगी में हिकु बार गुरबत जा ॾींहं आया हिकिड़े यहूदी वटि लड़ी विया पाण वञो थोरा जब ॾियो घर में खाइण लाइ का शइ कान्हे काफ़ी ॾींहं गुज़री विया आहिनि हुन यहूदी खे चयूं बदिले में रक़म कान्हे मूं वटि का हीअ ज़िर मुंहिंजी आहे जेका जंगल में पाईंदो आहे हीअ रख थोड़ा जब ॾे मोहम्मद करीम इस्लाम जे घर जी चुल्ह चढ़े घर वारा कुझु खाइनि ज़िरे ॾी करे मोटी आया पूरी ज़िंदगी गुज़री वई पाण करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम वरी उहा ज़िरे हुन यहूदी खां छॾाए कोन सघिया एतिरी बि मिल्कियत गॾु कोन कई जो ॾेई करे ज़िरे वापसि वठी अचनि मूंखे तव्हांखे एॾी वॾी सियाणप सम्झा असीं त महीननि सालनि में अमीर थियो था वञूं छा रसूलुल्लाह जी ज़ात खे अमीर थियणो कोन थिए आयो छा हिन ज़ात जे इल्मी अक़ल में का कमी हुई जो असां तरक़ी कई आहे इन तरक़ी न कई सभु ॾांहुं आया थे ये अल्लाह जो रसूल हुयो जो कदम कदम हिकमत ऐं अक़लमंदी ते मबनी हुयो पर उन सोने रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम असांखे दसियो त अक़लमंदी दुनिया गॾु करण में कान्हे का जे तव्हां था चओ इहा अक़लमंदी त उहो सभिनी खां साण त फिरौन आहे कारून आहे हामान आहे पर न केॾी बि दुनिया गॾु कयूं कम त कान आहिनि कम आई अल्लाह जी दोस्ती अल्लाह जी मोहब्बत अल्लाह जो तालुक जिन पंहिंजे रब खे राज़ी कयो ही दुनिया में कमाए विया हू दुनिया में कमाए विया हुननि जे तमाम तर सफ़रनि में इज़तूं इज़तूं आहिनि अचो हिन सभिनी हक़ीक़तनि खे साम्हूं रखी रब जे दर ते मोटी अचूं इंशाअल्लाह तहियो कयूं अॼु खां बाद में बल्कि हिन मजलिस खां बाद में ज़िंदगी जा तमाम तर लम्हात अल्लाह जे हुक्मनि जी पोइवारी में गुज़ारबा रब जी रज़ा वारी राह में पंहिंजूं रातियूं पंहिंजा पंहिंजूं सुबुहूं पंहिंजूं शामूं सर्फ कबूं अल्लाह पाक मूंखे मांखे मिड़नी खे अमल जी तौफ़ीक़ अता फरमाए व आख़िर दावाना अनिल हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन।